मटियारी हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िले मटियारी इतफाक़ राय से वकील अहमद मेमण के सदर और मुस्तकीम समूह के जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। बिचा सकाफ़ती मरकज़ में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफ़ां जुड़ियल इलेक्शन कमेटी के चेयरमैन सीनियर सहाफ़ी मुमताज़ अली बिलाल, मेंबर रजब अली बोज़दार और मुश्तबा जोखियो की अगवानी में यूनिट मटियारी के मेंबरन जो इलेक्शन इजलास मुनक़द कयो, जंहिं मटियारी न्यू सैदाबाद भिचा और ॾेरलाल के मेंबरन और सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें इतफाक़ राय से वकील अहमद मेमण के सदर, मोहम्मद मुस्तकीम समूह के जनरल सेक्रेटरी, मुश्ताक अहमद राहो के सीनियर नायब सदर ऐं ॿियनि खे चूंडियो वियो, जॾहिं त नौशाद अली बुगियो, अब्दुल गफ़ूर हिंगोरो ऐं ॿियनि खे एग्जीक्यूटिव कमेटी जो मेंबर चूंडियो वियो। इन मौके ते नवनि चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾींदे गुल जा हार ऐं अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया। नवनि चूंडियल उहिदेदारनि जो चवणु हो त मटियारी ज़िले जे सभिनी मेंबरनि ऐं सहाफ़ी दोस्तनि खे गॾु खणी हलंदासीं ऐं एतमाद करण ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी अगवाननि समेत मटियारी ज़िले यूनियन मेंबरनि जा थोराइता आहियूं ऐं उन्हनि जे एतमाद ते पूरो लहण जी हर मुमकिन कोशिश कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।